अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां सोहराब सुमरो। फ़न जी न पुॼाणी आहे, हर एवॉर्ड कहाणी आहे। हिकु नए सिलसिले सां गॾु तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियां। हिन सिलसिले में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि पंहिंजे स्ट्रगल जे बारे में, त मूं किथां खां शुरूआति कई ऐं कीअं शुरूआति कई ऐं पहिरियों एवॉर्ड जेको मूंखे मिलियो, अॼु उन जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदुमि। ॿिया जेके मुख़्तलिफ़ ऑर्गनाइज़ेशन्स वटां जेके मिलिया मूंखे एवॉर्ड्स, उन्हनि जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदुसि त उहो कीअं मिलिया। छो जो हर एवॉर्ड जे पुठियां हिकु कहाणी आहे ऐं त उहो कीअं मूंखे मिलियो ऐं हुते छा छा थियो। मुख़्तलिफ़ वाक़िया जीअं थींदा आहिनि, दिलचस्प वाक़िया, उहे तव्हां सां शेयर कंदुसि। सभ खां पहिरियां हीउ जेको एवॉर्ड आहे KTN जो पहिरियों एवॉर्ड मूंखे मिलियो बेस्ट डेब्यूट जो। इहो 2004 जी ॻाल्हि आहे। 2002 में KTN चैनल आयो, दुनिया जो पहिरियों सिंधी सैटेलाइट KTN चैनल जॾहिं आयो त 2002 में ई सेप्टेंबर में शुरू थियो, अगस्त सेप्टेंबर में हुनजी टेस्ट ट्रांसमिशन शुरू थी। 1 अक्टूबर ते बाक़ाइदे ट्रांसमिशन शुरू थी KTN जी। ऐं मां आयो हुउसि तक़रीबन 2-3 महीननि खां पोइ, नवंबर दिसंबर ताईं मां पहुची वियो हुउसि। बम्बई होटल में 2 कमरनि में ऑफिस हूंदी KTN चैनल जी, उतां खां शुरूआति कई। सभ खां पहिरियां ॾाढी थी प्रोग्राम हलंदो, अरशद शाह साहब मूंखे इंट्रोड्यूस करायो। ऐं ॾाढी थी में मुख़्तलिफ़ सेगमेंट्स हूंदा हुया, उन में माण्हुनि सां ॾाढी थी कंदा हुआसीं, जीअं प्रैंक कंदा आहिनि, तव्हां ॾिठा हूंदा मुख़्तलिफ़ प्रोग्राम। ईअं KTN ते कंहिं दौर में हलंदो ॾाढी थी। माजिद खोखर साहब उनजो होस्ट हूंदो हुयो ऐं असां हुन में सेगमेंट्स कंदा हुआसीं मुख़्तलिफ़। उनखां पोइ फ़नकार प्रोग्राम हिकिड़ो शुरू कयो, अरशद शाह उन दौर में 4-5-6 प्रोग्राम कंदो हुयो। फ़नकार जेको हुयो, उन में कार अची ईअं लॻंदी हुई फ़न सां। सो उन में मुंहिंजा 2 सेगमेंट हूंदा हुया। हिकिड़ो इंटरव्यू हूंदो हुयो, हिकिड़ो दानिश्वरी, जंहिंमें अलीगुल मल्हा मूंसां गॾु हूंदो हुयो। दानिश्वरी कंदो ऐं हू कंदो हुयो फ़नकार TV ऐं नक़ल विद अक़ल में ॿई गॾु हूंदा हुआसीं। दानिश्वरी में बि इंटरव्यू जेको हूंदो हुओ, मां सैटेलाइट थ्रू इंटरव्यू कंदो हुउमि। ड्रामनि जा टुकड़ा खणी, अदाकारनि जा डायलॉग खणी, सवाल मुंहिंजा हूंदा, जवाब उन्हनि हूंदा, हिकिड़ो फ़नी इंटरव्यू थी वेंदो। उहो प्रोग्राम ॾाढो मक़बूल वियो ऐं माण्हुनि खे ॾाढो पसंदि आयो। 2003 में शुरूआति कईसीं। 2003 में फस्ट KTN एवॉर्ड शो थियो, जेको सिर्फ़ु ॾिसण विया हुआसीं असां बेरे ऑडिटोरियम में। पोइ जेको ॿियों एवॉर्ड शो थियो हुयो सेकेंड 2004 में, उन में मूंखे ही बेस्ट डेब्यूट जो एवॉर्ड मिलियो हो, जंहिंमें मूंसां गॾु हुया सुमेर भुट्टो, जेको ॾाढो सुठो असांजो दोस्त आहे, आर्टिस्ट आहे ॾाढो सुठो। उहो मूंसां गॾु नॉमिनेशन में हुयो। ऐं मुंहिंजी जेका नॉमिनेशन हुई फ़नकार प्रोग्राम मां हुई ऐं मुख़्तलिफ़ ॿिया जेके ॾाढी थी बेस्ट डेब्यूट नओं चेहरो जे हिसाब सां ही पहिरियों एवॉर्ड मिलियो हुयो। ऐं 2004 में ई वरी असां टेलीफिल्म ठाहीसीं बेड़ा पार, उन ते वरी मुश्तरका एवॉर्ड हुयो। अलीगुल मल्हा ऐं मां 2 डायरेक्टर हुयासीं हुन जा, त हिकिड़ो एवॉर्ड मिलियो। वज़ीर आला हुयो अरबाब गुलाम रहीम साहब, हुन जे हथां असांखे उहो एवॉर्ड मिलियो हुयो। दरिया पार जी पैरोडी ठाहीसीं। पोइ उहो एवॉर्ड पोइ अलीगुल चयो हिकिड़ो एवॉर्ड तोखे मिलियो, हिकिड़ो एवॉर्ड मां खणी वञा। सो असां तक़रीबन ईअं तव्हांखे ख़बर आहे त विरहाए कमु कंदा आहियूं ऐं एवॉर्ड बि मिलंदो आहे त विरहाए खणंदा आहियूं। सो हिकिड़ो एवॉर्ड उहो न खयों। हीउ पहिरियों एवॉर्ड ज़िंदगीअ जो मूंखे जेको मिलियो उहो हीअ आहे, संबारा गर्ल। तव्हां ॾिसी रहिया आहियो, हीअ जेका नाचणी जंहिंखे चवंदा आहियूं असां, मोहन दड़ो में हिन जी इहा मूर्ति मिली हुई, उनजो हिकिड़ो सिंबल आहे। सो हिन मां इहो साबित थिए थो त असांजी जेका तहज़ीब आहे, तमदुन आहे, असांजी जेका सकाफ़त आहे, असां शुरूअ खां वठी सिंधी अमन परस्त रहिया आहियूं। इल्मु अदब ऐं आर्ट सां असांजो वास्तो रहियो आहे, जंहिंजो ओहञाण ई तव्हां नज़र अची रहियो आहे। अक्सर माण्हू हिनखे चवंदा आहिनि त टंग भॻल आहे एवॉर्ड, या छा जहिड़े हालत में मिली आहे मूर्ति उन हिसाब सां उहे रखंदासीं। फस्ट एवॉर्ड ई मूंखे मिलियो हुयो। ऐं हीउ एवॉर्ड जेको मूंखे ॾियारियो वियो इम्तियाज़ शेख साहब खां, जेके सीनियर सियासतदान आहिनि, हिन वक़्तु शायदि मिनिस्टर आहिनि एनर्जी जा, शिकारपुर सां वञी तालुक़ु आहे। उन वक़्तु हू मुंहिंजे ख़्याल में काफ लीग जी हुकूमत हुई त उन में हुया ऐं उन वक़्तु बि उहे मिनिस्टर हुया। अरबाब गुलाम रहीम जो दौरु हुयो 2004 में, ऐं उहे बि आया, चीफ गेस्ट हुया। अरबाब गुलाम रहीम CM सिंध हुयो। हीउ एवॉर्ड इम्तियाज़ शेख साहब जे हथां मूंखे मिलियो हुयो। ऐं जेको ॿियो एवॉर्ड हुयो उहो CM सिंध अरबाब गुलाम रहीम जे हथां असां ॿिन्ही खे मिलियो हुयो। ॾाढी ख़ुशी थी। ऐं जॾहिं हीउ एवॉर्ड असां वठी वापसि अचूं पिया, हीउ हिकिड़ो वॾो मज़ेदार किस्सो आहे। त उन दौर में मूं वटि पुराणी गाॾी हूंदी हिकिड़ी, धिकीअ ते हलंदी हुई जेका। पोइ असां फुल सूट पाए ॾाढो वियासीं, एवॉर्ड वरितासीं, हाल सॼो ताड़ियुनि सां गूंजियो बाक़ाइदे, ऐं नारा लॻी विया। जॾहिं एवॉर्ड वठी करे गाॾीअ में वेठासीं, जॾहिं वापसि अचूं पिया राति जो तक़रीबन 2-2:30 थियनि पिया, त निसार सोलंकी जेको भेणियो बि आहे मुंहिंजो ऐं ॾाढो सुठो आर्टिस्ट बि आहे, उहो ड्राइविंग सीट ते हुयो, मां अॻियां वेठो हुउमि अलीगुल पुठियां। जीअं गाॾी हिकिड़ो पाणी बीठो हुयो, शायदि बरसाति हुई या गटर जो पाणी हुयो, गाॾी जीअं हुन में अंदरि वई त गाॾी बंदि थी वई। अब गाॾी बंदि थी, हाणे छा कयूं? मां चयो छा थियो निसार? चयो था गाॾी करंट पी वई। मां चयो करंट पी वई? चयो हा त गाॾी करंट पी वई। ऐं लहो धिको ॾियो। पोइ साईं एवॉर्ड रखियासीं गाॾीअ में, टायूं लाथियूंसीं, कोट लाथासीं,
पोइ हली ॻोल्हाए मां पुठियां धिका गाॾीअ खे धिका ॾिना आहिनि, पाणीअ मां कढियो आहे, सॼा बूट असांजा ख़राबु थी विया, जोराबा जेके पाए वियासीं पेंट, उहे बि चवंदा मेले जी मोट ख़राबु थींदी आहे। सो असांजी अवॉर्ड शो जी मोट बि आहे ईअं ख़राबु थी हुई। जॾहिं घर पहुतासीं त परेशान थी विया सभु, त वाह छा थी वियो, अवॉर्ड शो ते विया आहियो तव्हां या किथे को गप में किरिया आहियो, छा थियो? त पोइ असां हुनखे सॼी इहा वार्ता ॿुधाईसीं त छा असां सां थियो आहे, अवॉर्ड त मिलिया पर गाॾी हथ में बंदि थी वई ऐं गाॾी करंट पी वई। गप मां धिका ॾेई गाॾी कढीसीं ॿाहिरि, पोइ आस्ते आस्ते करे घर पहुतासीं। सो इहो हुयो ज़िंदगीअ जो हिकिड़ो पहिरियों अवॉर्ड जेको मां तव्हां सां शेयर कयो। इनशाला वरी सुभाणे जेको ॿियो मूंखे अवॉर्ड मिलियो, वञी हर साल तक़रीबन 1 या 2 अवॉर्ड मूंखे मिलंदा KTN जा, ऐं हैट्रिक कई मूं मुसलसल 3 साल बेस्ट कॉमेडी एक्टर जा जेके मूंखे अवॉर्ड मिलिया, उहे बि मां तव्हांखे ईंदड़ एपिसोड्स में ॿुधाईंदुसि। अॼु ताईं मूंखे ॾींदा इजाज़त, वरी सुभाणे मिलंदासीं। अल्लाह हाफ़िज़।